अॼुकल्ह मौसम गरम आहे ऐं इन सूरत हाल में बदहज़ में या सीने ऐं मादे में साड़े वारी तकलीफ़ ॾुखियाई वधाए छॾींदी आहे। इन जी अलामत पेट में तेज़ाबियत पैदा थियण बि आहे। सीने में साड़े थियण जी सूरत में पेट फूकिजी वेंदो आहे ऐं सीने जी हॾियुनि में साड़ो महसूसु थींदो आहे। अव्हांखे इहो ॼाणणु घुरिजे त अहिड़ी सूरत में के अहिड़ियूं ग़िज़ाऊं आहिनि जेके अव्हां जी तकलीफ़ वधाए सघनि थियूं। मिसाल तौरु काफ़ी, चॉकलेट, सोडा, गोश्त, खीर, मसालेदार शयूं, तरियल शयूं ऐं अहिड़ा ॿिया तेज़ाबी खाधा अव्हां जी हालत वधीक ख़राबु करे सघनि था। जेकॾहिं इन्हनि मां का शइ खाइण जी मजबूरी हुजे त पोइ थोरे मिक़दार में खाई सघो था, पर वधीक पेट भरे खाइणु अव्हां लाइ मसइला पैदा कंदो। मादे जे साड़े खे घटि करण लाइ अव्हां थधियूं शयूं खाई सघो था। ख़्यालु रहे त थधो पाणी पीअण सां को फ़र्क़ु नाहे पवंदो। अव्हांखे पंहिंजी खुराक थधी करणी पवंदी आहे। मिसाल तौरु बसर मादे जे साड़े खे घटि कंदा आहिनि। खीरा जिस्म में पाणीअ जी खोट खे घटाए जिस्म थधो कंदा आहिनि। ॾही बि पाण्याठ जी खोट ख़तमु कंदी आहे ऐं भाॼियूं जीअं गजर, गोभी, गोगड़ू, पालक ऐं मटर सीने जे साड़े खे ख़तमु करण लाइ फ़ाइदेमंद आहिनि। अव्हांखे पाणीअ जो वधीक इस्तेमालु करणु घुरिजे, पर उहो पाणी नॉर्मल हुजणु घुरिजे, न वधीक थधो ऐं न ई वधीक गरम। अहिड़ो पाणी जिस्म में जज़ब थी सघंदो आहे ऐं अव्हांखे थधाणु महसूसु कराईंदो आहे।